सेवण का खबर शामिल कयूं पिया। तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक सेवण तालके में बदअमनी वधी वई। सेवण तालके जी पुलिस ख़ामोश। गुज़िरियल केतिरनि ई ॾींहनि खां ख़ासि तौर ते सेवण शहर में चोरियुनि फुरनि जी वारदातुनि में इज़ाफ़ो अची वियो। सेवण पुलिस जो SHO मज़हर हुसैन नाइच ऐं 15 इंचार्ज मंज़ूर हुसैन दल उगूर निंड में सुतल। चोरियुनि जी वारदात जे वधी वञण ऐं चोरियुनि जी रिकवर न थियण ख़िलाफ़ सिंध यूनाइटेड पार्टी तालका सेवण जे सदर मोहम्मद नवाज़ रिंद जी अॻुवाणीअ में सिंध यूनाइटेड पार्टी तालका सेवण जे आफ़ीस खां वठी सेवण थाणे जे आॾो एहतजाजी धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई वई। सेवण थाणे जे अॻियां सिंध यूनाइटेड पार्टी सेवण जे मुख़्तलिफ़ अॻुवाननि सिंध प्रेस क्लब सेवण जे साफ़ सां ॻाल्हाईंदे चयो त सॼी सिंध अंदरि बदमनी वर चढ़ी पई आहे। सॼी सिंध जे अंदरि उन सां गॾु गॾु तहलके सेवण ऐं सिटी सेवण में रोज़ जे बुनियाद ते चोरियूं मामलो बणी चुकियूं आहिनि। असीं घुर कयूं था IG साहिब खां महिरबानी करे कुझु शनास ऑफिसर रखिया वञनि त जीअं न बदमनी खे ॿुझो अचे। असीं DIG खां दुकान तोड़े सामान खणी था वञनि। असांजो दोस्त मुख्तियार परारे जे दुकान में धाड़ो लॻो। सजाद साड़ी खां फुर, रियाज़ जमाली साहबी खां फुर ऐं अशरफ हतार खां फुर। ही रोज़ जे बुनियाद ते 3-4 वारदातूं राति जो टाइम ते ही कनि था। सो बि 15 जे ऑफिस जे भरिसां हालत लॻी पई आहे। सिर्फ़ु पुलिस जे ख़िलाफ़ आहे। सॼे सिंध में बदिलनि सेवण शहर में बदिलनि मुंहिंजे तव्हां जाइ वारदात ते ख़ुदि मौजूदु आहियो त मुंहिंजी माना लगातार 2 ॾींहं चोरी थी वई। हिकु ॾींहुं मुंहिंजो शटर भञी पैसा रोक रक़म खणी विया। ॿिए ॾींहुं उन खां लगातार ॿिए ॾींहुं वरी मुंहिंजो शटर भञी सामान आयल या कार्टून खणी विया। मां हिकु मिसकिन क़ौमी कारकुन आहियां। सिंध यूनाइटेड पार्टी जो तालके सेवण जो जॉइंट सेक्रेटरी आहियां। मूंसां इहो ज़ुल्मात आम माण्हू सां करणो थो। ख़ुदि सेवण में राति बि सेवण मां हिकिड़ी 1 to 5 जेके 3-4 वारदातूं करे मोटी वई यार। साफ़ ई असांजो दोस्त आहे।